Let's practice English sentences together. हू हिकु शरीफ़ माण्हू आहे. He is a noble person. मुंहिंजी नक़ल न कर. Don't mimic me. मूंखे समझ में नथो अचे त मां कंहिंसां ॻाल्हायां. I don't understand who to talk to. मूंखे समझ में नथो अचे त हू कॾहिं ईंदो. I don't understand when he will come. मूंखे थोरी देरि पढ़णु ॾियो. Let me read a little longer. मूंसां बहस न कर. Don't argue with me. अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त मां तव्हां सां न ॻाल्हाईंदसि. If that's the case, I will not talk to you. मां पंहिंजी किताब ॻोल्हे रहियो आहियां ऐं फीमेल हीअं चवंदी. मां पंहिंजी किताब ॻोल्हे रही आहियां. I am looking for my book. मां कंहिं खे सम्झायां. Whom all should I make understand? हुन खे घर में हुजणु घुर्जे हा. He should have been at home. ही प्रोनाउन आहे ऐं मेल जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं. फीमेल जी अगरि ॻाल्हि हले थी त शी प्रोनाउन इस्तेमालु कंदासीं यानी हीअं ट्रांसलेट कंदासीं. She should have been at home. कंहिंखे त वञणो हो. Someone had to go. छा तव्हां ही कहाणी ॿुधी आहे? Have you heard this story? Thanks for watching. Allah Hafiz and take care.